नवाबशहर घोटकी में जसकम अगवान न्याज़ कालानी जी घर ते चढ़ाई ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहरा कया विया। इन मौक़े ते अगवाणनि चयो त डॉक्टर न्याज़ कालानी जे घर ते अहलकारनि जी चढ़ाई रियासती दहशतगर्दी आहे, जंहिंजी मज़म्मत कयूं था। अगवाणनि घुर कई त फौरी तौर ते हैदराबाद जे SP खे हटाए डॉक्टर न्याज़ कालानी खां माफ़ी वरिती वञे। ॿी सूरत में सिंध अंदरि भरपूर एहतजाजी तहरीक शुरू कई वेंदी। पीपल्स पार्टी MP पीर सईद मोहम्मद बचल शाह जिलानी चयो आहे त इमरान ख़ान मुल्क जो नाकाम वज़ीर आज़म साबित थियो आहे। मुल्क माशी बुरहान जे वर चढ़ी चुको आहे। खोड़ा जे रिपोर्टर तबसुम हुजण सां अज़ियत बार साहिब सां ॻाल्हाईंदे सईद मोहम्मद बचल शाह जिलानी चयो त अवाम इमरान न्याज़ी खां पुछे पियो त 1 करोड़ नौकरियुनि 50 लख घर ॾियण वारो वादो कॾहिं पूरो थींदो। सईद बचल शाह जिलानी चयो त हुकूमत नए साल जी शुरूआत में पेट्रोलियम, बिजली ऐं गैस जी क़ीमतुनि में वाध करे अवाम खे वधीक परेशान में विझी छॾियो आहे। सूबेदार जे लतीफ़ कॉलोनी जी घिटियुनि में गंदो पाणी बीहण सबबि रवासी ॾुखियानि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। औरंगज़ेब पीरज़ादे, अताउन होता ऐं ॿियनि दाहींदे ॿुधायो त नालियुनि जी सफ़ाई न थियण सबबि गंदो पाणी घरनि में दाख़िल थी रहियो आहे। दाहुनि बावजूदि पब्लिक हेल्थ खाते जे अमलदारनि जे कन ते जूं बि नाहे चुरी। लतीफ़ कॉलोनी जे रवासियुनि मुतालबो कयो त अफ़सरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे गंदो पाणी निकाल करायो वञे। कंबर में वापारियुनि पारां मिर्च बाज़ार में तरक़ियाती कम न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। वापारी इरफान गोपांग अज़हर मुग़ीरी नज़ीर सुमरे ॿुधायो त 2017 में म्यूनिसिपल तरफ़ां मिर्च बाज़ार जे तरक़ियाती कम जा 50 लख बजट में रखिया विया, पर टको बि ख़र्च न थियो। अॻवान मुतालबो कयो त म्यूनिसिपल इंतज़ामिया जी करप्शन जी जांच करे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk